नौशर फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलक जे रिपोर्ट मुताबिक भिरा सिटी में IBA टेस्ट पास उम्मीदवारन पारां सिंध हुकूमत के पॉलिसियुनि खिलाफ भिरा सिटी प्रेस क्लब अॻियां सख्त एहतजाज कियो वियो। उन सिलसिले में IBA टेस्ट पास उम्मीदवारन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत तरफां नौकरी लाइ वरतल उस्तादन की टेस्ट में असां 53 मार्कूं खयूं आहिनि, पोइ बि असांखे फेल कयो वियो आहे, जॾहिं त गैर मुसलमान तोड़े औरतुनि खे 50% मार्कुनि ते पास करे असां सां नाइंसाफ़ी कई वई आहे। उन्हनि चयो त सिंध हुकूमत तरफां पंहिंजे नवाज़ पॉलिसी ते अमल कंदे बदीन जामशोरो नवाब शाह सिजावल समेत ॿियनि ज़िलनि में 50 ते पास करे उन्हनि खे आख़िर आर्डर जारी किया विया आहिनि, पर असांजे ज़िले नौशरो फिरोज वारनि खे 53 मार्कुनि ते बि फेल कियो वियो आहे, जेका सरासर ज़्यादती आहे। उन्हनि चयो त असां मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं, पर पोइ बि केरु तदारक करण लाइ तयारु न आहे। उन्हनि चयो त असां पीपल्स पार्टीअ खे वोट ॾिना आहे, पोइ बि असां सां इंसाफ़ नथो कयो वञे। उन्हनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, तालीम जे सूबाई वज़ीर सरदार शाह ऐं सेक्रेटरी तालीम अकबर लिगारी खां मुतालबो कंदे चयो त असांखे 50% ते पास करे आख़िर आर्डर ॾिना वञनि, जीअं असां पंहिंजे बच्चनि जो पेट पाले सघूं।